ऐं पोरियतनि जे हक़ लाइ जाखो ॾींदड़ शहीद फासिल राहू जी अॼु 37 वर्षी राहूकी में मल्हाई पई वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी स्टेज ते मौजूद मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काफ़िला जलसे खां पहुची विया। थोरी देर में पीपी चेयरमैन जलसे खे ख़िताब करण वारो। पाकिस्तान दुनिया में राहदारी लाइ अहम आहे। पाकिस्तान में गवर्नेंस बाबति चैलेंजिस जो मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। टैक्स निज़ाम में सुधारा आंदा पिया वञनि। मुल्क में आम चूंडनि जूं तयारियूं हलंदड़ आहिनि। आवाम खे वोट कास्ट करण जो मौक़ो फ़राहम करणु निगरान हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। निगरान हुकूमत चूंडूं करण जो आइनी ज़िम्मेवारियूं पूरियूं कंदी। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ जो डेवोस में तक़रीब खे ख़िताब चयाईं। इलेक्शन कमीशन ईंदड़ चूंडनि लाइ आइनी तक़ाज़ा पूरा करे चुकी आहे। चूंडनि खां पोइ ईंदड़ 5 सालनि लाइ अवाम जा चूंडियल नुमाइंदा हुकूमत कंदा। पाकिस्तान मां क्लाशनकोफ कल्चर ख़त्म करणो पवंदो। मंशियात ऐं क्लाशनकोफ पाकिस्तान खे तबाह करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा चोरी केस में जवाबदारनि जी ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त कारा शीशा हणी वॾियुनि गाॾियुनि में क्लाशनकोफ खणी दुनिया में किथे बि को नथो घुमे। अदालत पाबंदी पयल हथियारनि जे लाइसेंस बाबति तफ़सील तलब करे वरिता। वफ़ाक़ ऐं सूबनि ऐं समूरनि IGs खे नोटिस जारी। ईरान तरफ़ां पाकिस्तान जे हवाई हदनि जी भनकड़ी। पाकिस्तान जी मज़म्मत। तहरान में ईरानी परॾेही वज़ीर वटि लाॻापियल सीनियर उहिदेदार एहतजाज ठिकोज करायो। ईरानी नाज़िम अलमोर परॾेही वज़ारत में तलब। परॾेही ऑफिस मूजिबि हवाई हदूं ओरहंगड़ जे नतीजे में 2 बारड़ा मारिजी विया ऐं 3 ज़ख़्मी थी पिया। पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी जी भनकड़ी क़बूलण जोगी नाहे। उन जा संगीन नतीजा निकिरी सघनि था। नतीजनि जी ज़िम्मेवारी पूरी रीति ईरान ते लागू थींदी। पाकिस्तान हमेशह चयो आहे त दहशतगर्द खिते जे समूरनि मुल्कनि लाइ ख़तरो आहिनि। उन लाइ गॾियल कार्रवाई जी ज़रूरत आहे। हिक तरफ़ियूं कार्रवायूं ॿितरफ़े एतमाद खे वॾो नुक़सान रसाए सघनि थियूं। सुप्रीम जुडिशल काउंसिल जी कार्रवाई ख़िलाफ़ इस्तीफ़ा ॾींदड़ जज मुज़ाहिर अकबर नक़वी जी दरख़्वास्त ते 8 जनवरी ते थियल ॿुधणीअ जो लिखत में हुकुमनामो जारी। सुप्रीम जुडिशल काउंसिल जी कार्रवाई रोकड़ जी इस्तदा हिन मरहले ते क़बूलण जोगी नाहे। अदालत रुगो शिकायत कंदड़ खे धुर बणाइण जे नुक़्ते ते दलील ॿुधा। मौक़िफ़ ॿुधण बिना कंहिं जे ख़िलाफ़ को हुकुम जारी नथो करे सघिजे। जस्टिस नक़वी जे आइनी दरख़्वास्त में शिकायत खे सियासी ऐं बदनियती करार ॾियण जी इस्तदा कई वई। ॿी धुर खे ॿुधण बिना शिकायत खे बदनियती ते ॿधल करार नथो ॾेई सघिजे। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना 190 मिलियन पाउंड नेब केस जी जेल ट्रायल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। PTI बानी जो वकील लतीफ़ खोसा अदालत में पेश। मुंहिंजे ख़्याल में ही केस ग़लतीअ सां सिंगल बेंच में मुक़रर आहे। आवां नेब केस में नेब खे धुर बणायो आहे। ही केस डिविजनल बेंच खे ॿुधणु घुरिजे। केस खे ॿीहर फिक्स करण लाइ चीफ जस्टिस खे उमाणियो वेंदो। जस्टिस मियां गुलहसन औरंगज़ेब जा रिमार्क्स दरख़्वास्त में PTI बानी जेल ट्रायल जे नोटिफिकेशन खे कलअदम करार ॾियण जी इस्तदा कई वई। सिंध जे निगरान खरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर हारिस नवाज़ चयो आहे त पुलिस में मसइला आहिनि। ग़लति वर्तियूं थियूं आहिनि। रेंजर्स ऐं पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे रही आहे। अॼु खां पुलिस ऐं रेंजर्स रोडनि ते नज़र ईंदी।